नासी दादू जी अदालत में मेहड़ मां मुबैना तौर अगवा थियल बारड़ी जी बाज़ाइपी लाइ ॿुधणी थी आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा अशफाक मलिक। अशफाक, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू मेहड़ तालके जे ॻोठ ठोड़ा मां जेका 2 सालनि जी नींगरी जेका मासूम ॿारड़ी अगवा थी वई हुई ऐं जेको औरत जा वार कटे तज़रीर कई वई हुई, उन केस में जेका अॼु जेका आहे 4th एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी थी आहे। जॾहिं त SHO जेको आहे सो उहो अदालत में पेश न थियो आहे। जॾहिं त गुज़िरियल तारीख़ ते SHO खे ॿारड़ी बाज़ियाब करण लाइ 4th एडिशनल सेशन जज पारां शोकास नोटिस पिणु ॾिनो वियो हो ऐं पुलिस जेको आहे सो अदालत खे इहा आगाही ॾिनी आहे त छोकिरी जेको आहे उनजो असां पतो लॻायो आहे। उहा छोकिरी हिन महिल पीउ वटि मौजूदु आहे कराची वारे इलाइक़े में। उन ते जज उन खां सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त जॾहिं अगवा जी पिटीशन दाख़िल थियल आहे त पोइ ॿारड़ी छो कराची आहे, उनखे जल्द बाज़ियाब कराए हिते कोर्ट में पेश कयो वञे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 13 अक्टूबर वारे ॾींहुं सुबुह जो इहो वाक़ियो मेहड़ जे तालके ठोड़ा में पेश आयो हो, जिते जवाबदार ॿुधाया पिया वञनि त ज़ुहैब उनजो वालिद आहे जेको रिटायर जमादार आहे, उहो ऐं हिकिड़ो ॿियो रिक्शा ड्राइवर आहे जिन उनखे घर में गिड़ी तज़लील जो निशानो बणायो हो। उन जेका औरत आहे उनजा वार कटिया विया कैंची सां ई उनजी तज़लील करे उनजी ॿारड़ी जेका हुआ उहा खंयो वई। उनजे लाइ उनजी अमड़ ॿारड़ी जी बाज़ियाबी लाइ दादू जे 4th एडिशनल सेशन जज वटि दरख़्वास्त ॾिनी हुई त जवाबदारनि जेको आहे सो मुंहिंजे घर में गिड़ी मुंहिंजी तज़लील कई आहे ऐं उनखां पोइ मुंहिंजी ॿारड़ी जेको आहे सो उहा खणी विया आहिनि ऐं उहो नथा हिन महिल ॾसनि। उनखां पोइ अॼु उनजी ॿुधणी थी, शोकास नोटिस मिलियल हो SHO खे, पर SHO अदालत न पहुतो आहे ऐं पुलिस खे अदालत पारां सख़्त सां कावड़ जो इज़हार कंदे छोकिरी खे अॼोके ॾींहं में पेश करण जो हुकुम जारी कयो आहे। जी अशफाक, तफ़सील का आगाह करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।